पोइ बरसात जे तबाहकारियुनि खां पोइ पहिरियों भेरो दादूअ में सारियूं लहण शुरू थी वियूं आहिनि। मुंहिंजे पस मंज़र में तव्हां ॾिसंदा हूंदो ट्रैक्टर हली रहिया आहिनि, हीअ बटाई थी रही आहे। हारी ऐं आबादगार बटाई जे मौक़े ते ख़ुशि थींदा आहिनि त उन्हनि जी बचनि जी रोज़ी थींदी, आबादी थींदी, उन्हनि जो पेट गुज़र थींदो। पर अक्सर आबादगार न आहिनि था त बरसातुनि खां पोइ फसलनि खे जेको नुक़सानु थियो आहे त उपत घटिजी वई आहे। अॻे 40 मण जरे लांदो, हाणे मुरा गिलाए थो 25 मण 20 मण। नुक़सानु हारियुनि खे बचत बुराई कोन थी थिए हाणे। न नथी थिए, ख़र्च वॾा आहिनि, रुगो पाणी कढाए तूं भाण दवाऊं घणो ख़र्च आहे हिते। बनी कणिक थिए माना फ़ाइदो पए असांखे, सारियुनि में हेल बचत कंहिंखे कान्हे का। आबादी थींदी आहे त आबादी हारी जी ख़ुशी थींदो आहे त माना बचनि जे लाइ न खणी ईंदो। तकलीफ़ असां घणी थिए या फसल बि या ॿी तबाही घणी जे करे बरसातनि जे करे मुकमल खोड़ थी वई आहे। साईं ग़रीबूं असां मिसकिन हारियूं वॾो नुक़सानु पियो आहे। हे असांजा पासा ॾिसो, हे ॾिसो सॼी आबादी माना मुतासिर थी आहे इन में, सम्झी सर। उहा उपत नथी लहे असांजी, पिटो लहंदी हाणे ॾेढो बि नथी लहे। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।